पंचायत जे सॾ ते हिंदू बिरादरी ऐं यंग मिनोरिटी सिविल सोसाइटी जे माण्हुनि 5 ॾींहं अॻु कंदकोट जे मिर्ज़ापुर मोहल्ले मां अणॼातल हथियारबंदनि हथां अगवा थियल 4 सालनि जे मासूम नींगर समरत कुमार जी बाज़ियाबी लाइ पंचायती हाल खां एहतिजाजी रैली कढी जामे मस्जिद चौक आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुखी अनिल कुमार बत्रा, डॉक्टर शेवक राम, मुखी राजकुमार तलरेजा, सरदार जसनोत सिंह ऐं ॿियनि चयो त कशमोर कंदकोट समेत लाड़काणो ऐं सखर डिवीज़न में ॾोहारियुनि जो राॼ वधी वियो। हुननि चयो त समरत खे अगवा थिए 5 ॾींहं गुज़री विया आहिनि पर हू अञा ताईं बाज़ियाब नाहे थी सघियो। झंडोमरी जे हदीकी शाख में पाणी जी खोट शिदत इख्तियार करे वई आहे। आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे आपाशी अमलदारनि जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। आबादगार अॻवान बादल चरवार, रियाज़ लुंड ऐं ॿियनि चयो त आपाशी खाते जी लापरवाही ऐं बेध्यानी सबबि असांजी शाख में पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे। हुननि मुतालबो कयो त पाणी जी खोट ख़त्म करे असांजी परेशानी ख़त्म कई वञे। जैकमाबाद में GHQ ते हमले ऐं सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण वारे अमल ख़िलाफ़ पाक मुहाफ़िज़ लोवर्स फोरम पारां राजा सरवर सुमरो, मोहम्मद अली सुमरो, नसीम अख्तर, पुनहल तरीन ऐं ॿियनि जी अॻवानी में शहीद अलाबख्श सुमरो पार्क खां DC चौक ताईं रैली कढी वई। रैली में मर्दनि समेत औरतुनि बि वॾे अंग में शरीक थियूं। रैली में शरीक माण्हुनि PTI चेयरमैन इमरान ख़ान जे पुतले खे बाहि ॾेई साड़े छॾियो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाक फ़ौज असांजी रेड लाइन आहे। पाक फ़ौज जे जवाननि जूं कुर्बानियूं हमेशह नस्ल दर नस्ल यादि रखियूं वेंदियूं। डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ GSN महाज़ पारां 28 मई ते पूरी सिंध में शटरबंद हड़ताल जो सॾु ॾियण जे हवाले सां GSN महाज़ जो मरकज़ी चेयरमैन रियाज़ हुसैन चांडियो सखरन पहुतो, जिते हुन शहर जे वापारी तंज़ीमनि, सियासी समाजी अॻवाननि समेत सहाफ़ियुनि सां मुलाक़ात करे हिन हड़ताल में साथ ॾियण जी अपील कई। हड़ताल खे कामयाब करण लाइ दौरे दौरान रियाज़ चांडियो चयो त आदमशुमारीअ में सिंधियुनि जी दाइमी अक्सरियत खे हिकु साज़िश तहत ख़त्म करण जी कोशिश कई वई आहे ऐं सिंध ख़िलाफ़ कंहिं बि साज़िश खे तस्लीम न कंदासीं।